شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الكتاب كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار إن الله ملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا وقال الله تبارك وتعالى في مقام آخر يا أيها الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شعوبا وقبائل لتعارفوا إن أكرمكم عند الله أتقاكم إن الله عليم خبير اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب زدني علما ورب زدني علما ورب زدني علما اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا واسعا وعملا متقبلا ورب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي हर किस्म जी हमद सना बुजुर्गी किबरियाई वहदत वॾाई ऐं वाखाण अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जे लाइ जुगाए जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक ऐं माबूद बरहक आहे बेशुमार
दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान के सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। मुख़्तसरन हम्द सलात खां बाद जीअं त गुज़िरियल महीने ख़ुतबा जुमअतुल मुबारक में हिकु ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखी त ईंदड़ जेको जुमो हूंदो उहे इंशाअल्लाह उहे नेकी जा कम जेके इंसान ज़बान जे ज़रिए सां हासिल करे सघे थो, थोरे टाइम में ऐं थोरे वक़्त में इंसान पंहिंजे नेकियुनि जा अंबार लॻाए सघे थो, इहो अर्ज़ु तव्हांजे साम्हूं रखियो हो। लेकिन माहौल ऐं हर इंसान जी सोच सम्झ ज़हन जे हिसाब सां इंशाअल्लाह इन मौज़ू ते तव्हांजे साम्हूं कुझु ॻाल्हियूं अल्लाह ताला ज़िंदगी ॾिनी त वरी ॿिए दफ़े तव्हांजे साम्हूं रखियूं वञ ॿियूं। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां ॾिसूं था असांजे मुआशिरे में त हर नंढे तोड़े वॾे लिखियल पढ़ियल शख़्स हुजे या उहो पढ़ाई ऐं तालीम खां परे हुजे, मज़हबी शख़्सियत हुजे या उहो दीन खां बिल्कुलु दूर माण्हू हुजे, पर हिन वक़्तु हर माण्हू जो ज़हन, हर शख़्स जे कचहरी जो मौज़ू जेको आहे उहो आहे मौजूदा सियासत। तव्हां कंहिं बि कचहरी में वियो, कंहिं बि मजलिस खे अटेंड करियो तव्हां, ॾाढो ॾुखु थींदो आहे जो केतिरनि ई जॻहियुनि ते इन क़िस्म जा अल्फाज़ इहे शयूं इंसान जे कननि ते पहुचनि थियूं। जनाज़े नमाज़ मां फ़ारिग़ थियासूं, अञा मैयत जी ॾोली उन जनाज़े गाह जे अंदरि मौजूदु आहे, तेसि ताईं ॿ दोस्त मिलण सां कचहरी जो मौज़ू ई सियासत जो शुरू थी वञे थो। क़ब्रिस्तान में मुर्दा खे दफ़न कयो वञे पियो, चार साथी दोस्त उन जा दिलि जो दर्द रखण वारा माण्हू जेके पंहिंजो घर पंहिंजो कमकार सभु छॾे करे पंहिंजनि सां ॾुख जी घड़ी में शरीक थियण जे लाइ अचनि था। पर तव्हां हिन वक़्तु नोट करियो, उते उन क़ब्रिस्तान जे अंदरि जिते इंसान खे आख़िरत जो फ़िक्र ऐं पंहिंजे उन सफ़र जी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखणु घुरिजे, उहो ई इंसान जो मौज़ू हुजणु घुरिजे। पर हिन वक़्तु उते जेकॾहिं तव्हां कंहिं बि दोस्त सां वेहंदा त बि कचहरी जो मौज़ू इहो ई रहिजी वेंदो। ताज़ियत लाइ कंहिं बि जॻह ते वञणु थिए थो, दुआ या अल्फाज़ खां फ़ौरन पोइ या उन खां बि अॻु में ई मौज़ू इंसान जो इहो ई साॻी शुरू थी वञे थो। माना असांजे ज़हन में, असांजी सोच में, असांजे पूरे ख़्याल जे अंदरि, चाहे उहो आम माण्हू हुजे, हिकु सियासी शख़्सियत हुजे, पर जंहिं माण्हू खे सियासत जे सीन जी बि ख़बर न हुजे, तॾहिं बि हिन वक़्तु कोशिशि कंदो त ॿ लफ़्ज़ आऊं पंहिंजी ज़बान मां ॻाल्हाए ऐं इन ई तबसरे करण वारनि जी लिस्ट में पंहिंजो नालो ज़रूरु शामिलु कराई आहे। दीनी मजलिस आहे, दीनी कचहरी आहे, दीन जी ॻाल्हि करण खां बाद में फ़ौरन तव्हां खां मूं खां पंहिंजे इलाइक़े में मौजूदा सियासी माहौल जो सुवालु ज़रूरु थींदो आहे। हीअ हिकिड़ी असांजी यकीनन नंढी सोच चइजे, महदूद सोच चइजे। ॾिसो, सियासत जो मैदान आहे, सियासत करणु इहो हिकु ग़लति शइ न आहे, पर असां जंहिं कम खे, जंहिं मैदान खे, जंहिं तरीक़े खे, इन लफ़्ज़ खे आंदो आहे न, उहो तरीक़ो असांजो ग़लति आहे, उहो निज़ाम असांजो ग़लति आहे। यकीनन अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे दौर में कंहिं बि क़ौम जी अॻुवाणी करणु या कंहिं बि क़बीले जी अॻुवाणी करणु इहो को मायूब शइ कोन हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां अॻु में बि सही बुखारी जे अंदरि क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि बनी इसराइल जे बारे में त तसूसुमुल अंबिया, उन्हनि जी अॻुवाणी, उन्हनि जी सियासत अल्लाह जे पैगंबरनि जे हथ में हुई। पर यादि रखी छॾियो, अॼु असां वटि इहो लफ़्ज़ बिल्कुलु ईअं सम्झो त उन सतह ते पहुची चुको आहे
जो असांजे ज़हन में लफ़्ज़ अचण सां फ़ौरन उहो मौजूदा निज़ाम, मौजूदा सियासत, मौजूदा शख़्सियत, मौजूदा अॻुवाणी, उहे सभई शयूं अची वञनि थियूं। हालांकि हिन मौजूदा निज़ाम ऐं उन माज़ी जे निज़ाम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हो। दीन इस्लाम असांखे जेका सोच ॾिनी आहे न, असांखे जेको हिकिड़े मुआशिरे खे तश्कील ॾियण जे हवाले सां इस्लाम जेके असांखे उसूल, क़ानून, ज़ाब्ता ॿुधाया न, त दीन इस्लाम में उन में हिकु अहम शइ जे तरफ़ इस्लाम बाक़ाइदा निशानदेही कई आहे। उहा आहे जेका बि इंसान गॾु थियनि था, सफ़र कनि था, रहनि था, उन्हनि जी अॻुवाणी ऐं उन्हनि खे गाइड करण वारो हिकिड़ो माण्हू हुजे। इन शइ ते इस्लाम बाक़ाइदा ज़ोर ॾिनो आहे। तव्हां इबादतनि जे माहौल खां वठी करे आम दुनिया जे मामलात खे जेकॾहिं अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि में रोशनी में तव्हां भेट कंदो त इहा ॻाल्हि तव्हांजे लाइ वाज़े थी वेंदी त जेकॾहिं के माण्हू ॿ खां वधीक को माण्हू कंहिं बि जॻह ते रहनि था, ॿ माण्हू सफ़र कनि था कंहिं बि जॻह ते, त बि उन्हनि खे शरीयत चवे थी तव्हां थोरी देरि जे लाइ, थोरे टाइम जे लाइ, थोरे मुफ़ास जे लाइ सफ़र करियो था, तव्हांजे लाइ लाज़मी आहे कंहिं हिकिड़े माण्हू खे पंहिंजो अमीर करे छॾियो। त हीअ असांजो अॻुवाण आहे ऐं असांखे पंहिंजे सफ़र जे मामलात जे हवाले सां कोशिशि करणी आहे जो असांखे इन जी ॻाल्हि जी जेको सो पोयां हलणो आहे, जेसि ताईं उहो अहिड़ी ॻाल्हि न करे जेका असांजे नुक़सान में हुजे। असांजो दीनी नुक़सानु, असांजो अख़लाक़ी नुक़सानु, असांजो जिस्मानी नुक़सानु नथो थिए, तेसिताईं असांखे इन जी ॻाल्हि मञणी आहे ऐं इन जी ॻाल्हि खे तरजीह ॾियणी आहे। ऐं जंहिं शख़्स खे अॻुवाण बनायो वञे थो, सैयदुल क़ौम ख़ादिम हूं, उनखे उहा अॻुवाणी मिलण खां बाद में ईअं न सम्झे त मूंखे को उहिदो मिली वियो, ऐं कंहिं लेवल ते पइजी वियुसि, न, बल्कि सम्झे त मुंहिंजे मथां हिकु ज़िमेदारी अची वई आहे। जेको कंहिं क़ौम ऐं कंहिं बि जेको सो गिरोह जो अॻुवाण हूंदो आहे, उहो ईअं सम्झो उन क़ौम जो नौकर हूंदो आहे, ख़ादिम हूंदो आहे, उनजे मथां ज़िमेदारी वधीक थी वञे थी। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जॾहिं बि को जंग जो काफ़िलो मोकिलींदा हुआ या को बि लश्कर कंहिं तरह मोकिलींदा हुआ, अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि में हिकिड़े माण्हू खे अॻुवाणी ज़रूरु ॾींदा हुआ त हीउ फलां माण्हू तव्हांजो अॻुवाण आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ जो इन लेवल ते बाक़ाइदा एहतमाम कयो आहे जो कंहिं जंग में अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करे छॾींदा, तव्हांजो अॻुवाण फलां सहाबी अथो, जेकॾहिं उहो शहीद थी वञे त उन खां बाद में तव्हांजी अॻुवाणी फलां शख़्स कंदो, जेकॾहिं उहो बि शहीद थी वञे त उन खां बाद में तव्हांजी अॻुवाणी फलां शख़्स कंदो। हीअ अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभ खां वधीक ज़ोर इन शइ जे मथां ॾिनो आहे। कंहिं बि सफ़र ते, कंहिं बि इलाइक़े में, कंहिं बि जेको सो क़ौम जे अंदरि जेकॾहिं को बि क़बीलो ईंदो मुस्लमान थियण जे लाइ, रसूल करीम अलैहिस्सलाम जिन उन क़बीले जे अॻुवाणी खे हिकिड़े माण्हू जे हवाले करे छॾींदा हुआ त तव्हांजी अॻुवाणी फलां शख़्स कंदो। दीन जा मामला हुजनि, दुनिया जा मामलात हुजनि, आम तव्हांजा ॾुख सुख जा मामला हुजनि, इन्हनि सभिनी शयुनि खे जे हल जे लाइ या कंहिं बि मुश्किलात जे लाइ तव्हांखे हिन शख़्स जी ॻाल्हि खे अहमियत ॾियणी आहे। नबी अलैहिस्सलाम जिन इन ई क़िस्म जो निज़ाम ॾेई करे अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतिरी ताक़ीद कई उन अॻुवाण जी ॻाल्हि खे मञण जी, जंहिंजो मिसाल हिन वक़्तु बि आम असांजे निज़ाम में मिलणु मुश्किल आहे। नबी अलैहिस्सलाम जिन पंहिंजी ज़िंदगी में फ़रमायो त आख़िरी वक़्त में फितना ईंदा, पोइ पाण में ईंदा, तव्हांजे लाइ जेको अॻुवाण थियनि न, उन्हनि अॻुवाणनि जी ॻाल्हि मञणु तव्हांजे मथां लाज़मी आहे। अलाह जे नबी फरमाया, खणी जो उन जो नस्ल, उन जो क़बीलो, उन जी शिकिल या उन जो ताल्लुक़ अहिड़े ख़ानदान सां हुजे जेको तव्हांखे पसंदि कोन्हे, हबश जे ग़ुलामनि मंझाम जेकॾहिं तव्हांजे मथां को अॻुवाणी करे तॾहिं बि तव्हांखे उन जी ॻाल्हि मञणी। हीअ छा आहे? अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ो निज़ाम ॾिनो आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुआशिरे खे बग़ावत खां बचाइण जे लाइ, हिकु क़िस्म जे इख़्तिलाफ़ खां बचाइण जे लाइ नबी अलैहिस्सलाम जिन हिकिड़ो निज़ाम असांजे मुआशिरे खे ॾिनो आहे त तव्हां में अॻुवाण जेसि ताईं हिकिड़ो हूंदो, एसि ताईं उहो इलाइक़ो, उहा बिरादरी, उहा क़ौम, उहो ॻोठ ऐं महलो अमन ऐं सुकून में हूंदो। इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वियो त पोइ यादि रखी छॾियो, उन्हनि में इख़्तिलाफ़नि खां पोइ अलाह जे क़ुर करीम ॿुधाए छॾियो तव्हांजी ताक़त ख़तमु थी वेंदी जॾहिं बि इंसानु इन क़िस्म जे लेवल ते ईंदो। नबी अलैहिस्सलाम जिन जॾहिं दुनिया छॾीनि था, अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया मां छॾण जे वक़्तु सहाबा किराम खे या ॿियनि अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेलो कोन छॾियो आहे, बग़ैर के अॻुवाण जे कोन छॾियो आहे। रसूल करीम फरमाईंद अलैहिस्सलाम जिन डायरेक्ट ऐं इशारतन अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मौजूदगी में पाण जे वञण खां पोइ अॻुवाणी जो वाॻूं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हवाले करे विया आहिनि। नबी अलैहिस्सलाम वटि का औरत अची थी, मसइलो पुछंदी, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मसइले में ही मुंहिंजो मसइलो हल करियो, पाण में बाद में तव्हां अचो। पोइ सुवाल करे थी, अलाह जा पैगम्बर जेकॾहिं आऊं अचां तव्हां न हुजो त पोइ
पाण मां ईंदा अबा बकरिन ऐं जेकॾहिं न हुजां त पोइ इन मसइले जो हल तूं अबू बकर सिद्दीक़ खां पुछी वठि। माना अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इशारो ॾेई छॾियो त मुंहिंजे वञण खां बाद में मुंहिंजे मुसले जे मथां बीहण वारो शख़्स ऐं अव्हां जे अॻुवाणी करण वारो शख़्स अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला अन्हु हूंदो। अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा आख़िरी अयाम आहिनि, बीमारी जी हालत आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां बेहोशी तारी थिए थी, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां गशी तारी थिए थी, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होश अचे थो। अल्लाह जे नबी पुछा कि असल नास, छा माण्हू निमाज़ पढ़ी आहे? साहबा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारा ॿुधाइनि था अल्लाह जा पैगम्बर ला वहम यंतज़िरूनक, अल्लाह जे नबी तव्हांजे इंतज़ार में आहिनि। नबी फरमाईंदा अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाउली माअन फिल मग़ज़ब, भला पाणी रखो ऐं गुस्ल कंदुसि, उन खां पोइ ऐं निमाज़ पढ़ायां थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे उथण जी कोशिशि कनि था, लेकिन जिस्म में एतिरी सघ न आहे जो उथी सघनि। रसूल करीम सां वरी बेहोश थी वञनि था, गशी तारी थी वञे थी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी होश अचे थो। वरी अल्लाह जे पैगम्बर पहिरियों सुवाल कहिड़ो कयो आहे? असल नास, भला निमाज़ जी ख़बर ॾियो। अल्लाह जे नबी तव्हांजे इंतज़ार में आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी साॻियो हुकुम कनि था, उथण जी कोशिशि कनि था, लेकिन वरी बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेहोशी तारी थियो। ईअं 3 या 4 चकर अल्लाह जे पैगम्बर सां इहो मसइलो पइजी थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन वाक़े में असांखे हिकिड़ो सबक़ इहो बि मिले थो, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां वॾो फ़िक्र निमाज़ जो हूंदो। इन मेन जेको जॻह ते परेशानी वारे आलम में अल्लाह जे पैगम्बर जो सवाल निमाज़ जो आहे। ऐं वरी आम अकेले निमाज़ न, जमायत सां निमाज़ जो। जमायत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़िक्र आहे, सोच आहे। अल्लाह जे पैगम्बर आख़िर में फरमाइनि था मुर्रू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास, अबू बकर खे चओ त निमाज़ पढ़ाइनि। हीअ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईअं सम्झो त वाज़े लफ़्ज़नि में इशारो आहे त मूंखां बाद में अॻुवाणियूं वाॻूं अबू बकर सिद्दीक़ जे हवाले हूंदियूं। हीअ अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिकिड़ो निज़ाम ॾिनो आहे। जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला अन्हु जा आख़िरी अयाम अचनि था, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला अन्हु बि पंहिंजे मसनद ते अमीर उमर रज़ी अलाह तआला अन्हु जो इंतिख़ाब करे वञनि था। जॾहिं अमीर उमर रज़ी अलाह तआला अन्हु जो आख़िरी टाइम अचे थो त अमीर उमर बाक़ाइदा हिकिड़ी कमेटी तश्कील ॾिनी आहे त हीअ कमेटी गॾिजी करे जंहिं बि माण्हू खे अॻुवाण जेको सो कंदी उहो तव्हांजी अॻुवाणी कंदो। उन में अमीर उमर रज़ी अलाह तआला अन्हु कमेटी जे अंदरि पंहिंजो फैमिली मेंबर्स मां पंहिंजे पुट जो नालो बि कोन ॾिनो आहे। बाक़ी जेके अमीर उमर रज़ी अलाह तआला अन्हु खे हिकु सम्झदार ऐं हिकु लाइक़ु शख़्सियतूं लॻियूं, उन्हनि सभिनी जा नाला ॿुधाए करे हीअ माण्हू गॾिजी करे जंहिंखे जेको सो अमीर ॿुधाइनि उहो तव्हांजा अॻुवाणी कंदो। ईअं हिकिड़ो निज़ाम असांखे ॾिनो दीन इस्लाम। इस्लाम यानी तव्हांजी अॻुवाणी, तव्हांजी क़ौम, बिरादरी, महलो हुजे, तव्हांजो काफ़िलो हुजे, उनजी अॻुवाणी हिकिड़े शख़्स जे हवाले हूंदी। तव्हां आम इबादतनि जे माहौल खे ॾिसो, इबादतनि अंदरि निमाज़ जो मसइलो आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं हज जो मामिलो आहे, तॾहिं बि अल्लाह जे पैगम्बर सां जॾहिं हज जे लाइ साहब जो काफ़िलो मोकिलीनि था न, अबू बकर सिद्दीक़ खे फरमाइनि था अबू बकर हिन काफ़िले जी अॻुवाणी पहिरीं हज ते तूं कंदे। अमीर सही उन खां बाद में सूरह बरात, सूरह तौबा जूं कुझु आयतूं नाज़िल थीनि थियूं, जंहिंमें वाज़े तौर ते हिकिड़ी वार्निंग आहे। छो त जॾहिं पहिरियों हज थियो आहे उन वक़्त में मके में मुस्लमान बि आहिनि ऐं मुशरिक बि रहनि था। बाक़ाइदा हिकिड़ो उन्हनि खे मके खां ॿाहिरि कोन कढियो वियो ऐं कुझु मुआहिदा बि थियल आहे उन्हनि सां। पोइ सूरह बरात, सूरह तौबा जूं आयतूं नाज़िल थींदियूं, जंहिंमें हुननि खे हिकिड़ो टाइम पीरियड ॾिनो वियो आहे त हेतिरे टाइम ताईं पाण जो मुआहिदो हलंदो, उन खां पहिरीं पहिरीं तव्हां हिन मके जी सरज़मीन खे ख़ाली करे छॾींदा, मको छॾे ॾींदा तव्हां या मुस्लमान थी वञो। पोइ उहे आयतूं जॾहिं नाज़िल थियनि थियूं, अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली उल मुर्सा रज़ी अलाह तआला अन्हु खे मोकिलीनि था त काफ़िलो निकिरी चुको आहे ऐं तूं ही आयतूं जेको सो क़ुरान करीम जेके नाज़िल थियूं आहिनि, जंहिं जॻह ते ख़ुतबो थिए अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला अन्हु माण्हुनि खे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि, हज जा अहकाम ॿुधाइनि, उते तोखे बीह करे ही आयतूं बि पढ़ी करे सभिनी खे ॿुधाइणियूं आहिनि, जंहिंमें वाज़े ऐलान आहे त हाणे हेतिरे टाइम खां बाद में मुशरिकनि सां कंहिं बि क़िस्म जो को मुआहिदो कोन्हे। जेके पुराणा वाइदा हुआ, मुआहिदा हुआ, उन्हनि मुआहिदनि जे लाइ हेतिरो टाइम ॾिजे थो, इन जे विच में इस्लाम क़बूल कनि या न त इहो एरिया ऐं इहो बाक़ाइदा इलाइक़ो छॾे ॾियनि। जॾहिं सैयदना अली रज़ी अलाह तआला अन्हु अबू बकर सिद्दीक़ जे काफ़िले खे पहचनि था त बाक़ाइदा सही लफ़ाज़ आहिनि। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला सैयदना अली खां पुछो, अली तोखे अलाह जो पैगम्बर अॻुवान करे मोकिलियो आहे या मुंहिंजे मातहत तव्हां हलंदा? सैयदना अली रज़ी अलाह फरमाए थो, अल्लाह अमीर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला खे फरमाइनि था, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे सिर्फ़ु क़ुरान करीम जूं हीअ आयतूं ॾेई करे मोकिलियो त हीअ मूंखे पढ़णियूं आहिनि, अॻुवाणी तव्हांजी हूंदी ऐं तव्हांजी अॻुवाणी में हीअ हज कंदुसि। ज़िंदगी जे अंदरि बाक़ाइदा इन क़िस्म जा मिसाल मिलनि था। सैयदना अली रज़ी अलाह तआला अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला जी अॻुवाणी खे तस्लीम कयो आहे
ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज जी अॻुवाणी कई आहे। जंहिं जॻह ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ ख़ुतबो ॾिनो थे उते सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी करे उहे सूरह बरात जूं आयतूं पढ़ी करे ॿुधायूं थे, जंहिंमें मुशरिकनि जे लाइ हिकिड़ी क़िस्म जी वार्निंग हुई। त ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त उन टाइम ते बि जेका बि इबादत थिए थी अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻुवाणी खे हिकिड़े माण्हू खे ॾिनी आहे। आम निमाज़ जो मिसाल वठी सघो था। निमाज़ जॾहिं टाइम थिए थो, जमायत जो टाइम थिए थो, इस्लाम तव्हां ई मूंखे इहा सोच ॾिनी आहे तव्हांजो इमाम मुसल्ले जो हिकिड़ो हूंदो, हिकु शख़्स जे पोयां तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे। जेकॾहिं उहो इमाम किथे भुलिजी वञे थो, 4 रकातनि जी जॻह ते 5 रकातूं पढ़ी थो वञे, तव्हांजो कमु आहे उनखे वार्निंग ॾियणु, सुभान अल्लाह चवणु। पर जेकॾहिं उहो अञा बि 5 रकात खे नथो सम्झो न ज़हन में शइ अचे पढ़ी थो वञे, तव्हांखे उन सां बग़ावत कोन्हे करणी, तव्हांखे उन सां इख़्तिलाफ़ कोन्हे रखणो। तव्हांखे उहा ख़बर बि आहे, यकीन त हीअ रकात वधीक पढ़े पियो, लेकिन इमाम खे भुल थी वई आहे, तव्हां उनखे वार्निंग बि ॾिनी आहे, तॾहिं बि तव्हांखे उन सां गॾु सलाम फेरणो आहे। बाद में तव्हां उनखे बाक़ाइदा तस्दीक़ कराईंदा ऐं उनखां पोइ तव्हां जेको इमाम 2 सजदा ॾींदो। नबी अलैहिस्सलाम खां बि निमाज़ में हिकु मसइलो थिए थो। अलाह जो पैगम्बर ज़ोहर या असर निमाज़ जो टाइम आहे, निमाज़ पढ़ाई अथनि, 2 रकातूं पढ़ी अलाह जे नबी सलाम फेरे छॾियो आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी देरि वेहण खां पोइ ॿाहिरि उथी विया। अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम हिक ॿिए खां पुछनि था अकुसरत सलात, निमाज़ शायदि घटि थी वई आहे, छो त वही नाज़िल थी वई, मुमकिन हो त निमाज़ अॻे 4 रकातूं फ़र्ज़ हुयूं, हाणे 2 रकातूं थी वयूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते उथियनि था, ॿाहिरि वञी बीहनि था। इन में हिकिड़ो ॿियो असांखे सबूत मिले थो अलाह जे पैगम्बर जे वाक़िए मंझां। सहाबा बाक़ाइदा जॾहिं वाक़ियो पेश कनि था न त ॿुधाइनि त अलाह जे नबी मुसल्ले ते वेठा आहिनि, मुसल्ले ते वेहण खां बाद में अलाह जे नबी ॿाहिरि उथी करे ॿाहिरि निकिरी वञनि था। माना अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्तिमाई दुआ कोन घुरी आहे, जेको असां वटि आम रवाज हूंदो आहे न त उहा निमाज़ खां पोइ लाज़मी गॾिजी करे जेसिताईं मौलवी साहिबु दुआ न घुरंदो तेसिताईं को बि जमायती कोन थींदो। ॾिसो, दुआ इबादत आहे, दुआ इबादत आहे। फ़र्ज़ निमाज़ खां पोइ दुआ घुरणु हीउ क़बूलियत जो टाइम आहे, पर इन ई शइ खे जेको असां निमाज़ जो हिसो बणाए छॾियो त लाज़मी इमाम दुआ घुरंदो, उन सां गॾिजी असीं घुरंदासूं, इहो असांजे तरफ़ खां ठाहियलु हिकिड़ो तरीक़ो आहे। वरना अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में इन क़िस्म जो को रोज़ाने जी बुनियाद ते को मिसाल कोन थो मिले। हा, को अहिड़ो मजमूई को मामिलो आहे, को मरीज़ आहे पंहिंजे दुआ जे लाइ चवे थो, या अहिड़ो को मसइलो आहे बरसाति लाइ दुआ घुरणी आहे, या कंहिं बि क़िस्म जो का मुश्किलात घड़ी अची वियो उनजे लाइ गॾिजी दुआ घुरणी आहे, को दरख़्वास्त करे थो, उहा थी वई अलॻि ॻाल्हि। बाक़ी त रोज़ जे मामूल जे बुनियाद ते अलाह जे पैगम्बर खां साबित कोन्हे। नबी अलैहिस्सलाम जिन जी निमाज़ सहाबा किराम बाक़ाइदा बयानु कई आहे, हदीस किताबनि में अचे थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ खे सहाबा केसिताईं बयानु कयो आहे, तव्हां उन जी आख़िरी लिमिट त ॾिसो न भला। अलाह जो पैगम्बर तशहद में वेठा आहिनि, सहाबा चवंदा अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आङुर खे थोरो इशारो ॾिनो, नंढड़ो मामूली इशारो आहे। सहाबा अलाह जे पैगम्बर जी निमाज़ इन हद ताईं बि नोट कई आहे, अलाह जे नबी आङुर जो इशारो ॾिनो आहे। सहाबा हदीस बाक़ाइदा इहा शइ ॿुधाई आहे, हदीस किताब में मौजूदु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ोहर या असर निमाज़ पढ़ाइनि पिया, हिकु सहाबी चवे थो अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में कुझु पढ़ियो पिए, कीअं मालूम थियो? 2 सहाबा जो, हिकु सहाबी चयो त मूं ॾिठमि अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढी मुबारक थोरी हरकत करे पई, मालूम थियो अलाह जे नबी कुझु पढ़नि पिया। ॾिसो, निमाज़ जो मसइलो सहाबा इन हद ताईं बाक़ाइदा जो कुझु बयानु कयो आहे। ऐं वरी ॿियो सहाबी ॿुधाए थो नबी अलैहिस्सलाम युस्मिउनल आयत अहयानन, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ज़ोहर निमाज़ या असर निमाज़ को आयत जो थोरो को लफ़्ज़ अलाह जे नबी पंहिंजे ज़बान सां थोरो वॾे आवाज़ सां ॿुधायो, असां ॿुधी वरितो, असांखे ख़बर पई अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सूरत पढ़नि पिया। माना निमाज़ जे मामलात में सहाबा किराम अलाह जे पैगम्बर जे मामूली इशारे खे नोट कयो आहे। हेॾी वॾी फ़र्ज़ खां पोइ जेकॾहिं इज्तिमाई दुआ घुरी हुजे, अलाह जे नबी जे कंहिं बि सहाबी न ॿुधाई हुजे, इहो मुमकिन थी सघे थो? मुमकिन ई कान्हे। त हिते अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उथी वञनि था, इज्तिमाई दुआ जो ज़िक्र कोन्हे, सहाबा खे निकिरी वञनि था निमाज़ पढ़ी करे ॿाहिरि। पर हिकु सहाबी आहे जेको चवे थो अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुसरत सलात अम नसीता, अलाह जे नबी छा निमाज़ घटि थी वई या तव्हांखे भुल थी वई आहे? पर मूंखे भुल थी कोन्हे। वरी अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा ॿियनि खां पुछनि था असदक़ ज़ुल यदैन, छा हीउ जेको सहाबी जंहिंजा हथ डिघा आहिनि छा इहो सचो आहे, सही बि चवे? त सहाबा सभु अलाह जो पैगम्बर हा तव्हां 2 रकातूं पढ़ियूं। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मुसल्ले ते अचनि था, वरी वधीक 2 रकातूं पढ़ाईंदा जेके रहियल आहिनि, ऐं आख़िर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 सजदा सहव जेके भुल जा सजदा आहिनि उहे ॾेई छॾीनि था। ऐं बाद में अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ाइदा सहाबा खे दर्स ॾिनो आहे, व इन्नमा अना बशरुन अनसा कमा तनसौना इदा नसी, पाणींदा आऊं तव्हां जहिड़ो इंसानु आहियां, मूंखां बि ईअं भुल थी सघे थी जीअं तव्हां खां भुल थींदी आहे, पर जॾहिं मूंखां भुल थिए न फज़किरूनी, मूंखे यादि ज़रूरु ॾियारींदा करियो।
हिन में अलाह जो पैगम्बर असांखे मिसाल ॾिनो आहे। त मुंहिंजे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त असांखे उन टाइम ते इमाम खां हटी करे बग़ावत करण जो इस्लाम हुकुम ई कोन ॾिनो। एतिरे क़दुरु इस्लाम असांखे पाबंद कयो आहे जेको तव्हांजो अॻुवाण बणिजी वियो आहे। हाणे तव्हांखे उन जे पोयां हलणो आहे। ऐं इस्लाम केतिरे क़दुरु पाबंद कयो आहे। हिकु मस्जिद में तकबीर लॻी चुकी आहे, इक़ामत लॻी चुकी आहे, इमाम निमाज़ शुरू करे चुको आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस फरमाईंदा इदा उक़ीमत सलात फला सलात इल्ला मकतूब, जॾहिं निमाज़ औ कमा क़ाल सलाम फ़र्ज़ निमाज़ जी इक़ामत लॻी वञे, फ़र्ज़ निमाज़ शुरू थी वञे, हाणे उन फ़र्ज़ निमाज़ जी जमायत खां सवाइ अकेले जी बाक़ी निमाज़ थींदी कोन। इन जॻह तव्हां हिकिड़ो ॿियो मसइलो ॿुधाईंदो हलां। असां वटि घणो करे थींदो ईअं फजर निमाज़ में, फजर निमाज़ में आम असांजा सादा मुस्लमान सम्झंदा कोन, चवंदा बाबा फजर निमाज़ जूं सुनतूं फ़र्ज़ खां अॻु में पढ़णियूं आहिनि, उन करे आयासीं मस्जिद में जमायत हले पई। हाणे केतिरा ई असांजा दोस्त उहे कुंड में बीह करे पहिरीं ॿ रकातूं पढ़ंदा आहिनि, उन खां पोइ अची करे जमायत में शरीक थींदा आहिनि। यादि रखी छॾियो अलाह जे पैगम्बर जी वाज़े हदीस आहे, जॾहिं आम जेका मस्जिद जी जमायत आहे उन जी निमाज़ शुरू थी वञे थी, हाणे असांजे लाइ कंहिं बि क़िस्म जो नफ़िल को जाइज़ कोन्हे। जेकर नफ़िल पढ़ंदड़ आहियूं त उन जॻह ते असां उते ई नफ़िल में सलाम फेरे फ़र्ज़ में शरीक थींदासूं। बाद में असांजी निमाज़ जेका रहियल आहे न फजर जूं सुनतूं वग़ैरह उहे फ़र्ज़ खां पोइ असीं पढ़ी सघूं था। बाक़ाइदा वाज़े हदीसूं इन क़िस्म जो मौजूदु आहिनि। अलाह जे पैगम्बर हिकु शख़्स खे बाक़ाइदा ॾिठो फजर जे टाइम ते तकबीर जे टाइम ते सुनतूं पढ़ंदे, नबी अलैहिस्सलाम जिन उनखे मन कई आहे। ऐं ॿी हदीस अलाह जे नबी सलाम ॾिठो हिकिड़े माण्हू खे फजर जे फ़र्ज़ खां बाद में ॿ रकातूं पढ़े पियो, पर मैं कहिड़ी निमाज़ पढ़ी पियो, फजर खां पोइ त नफ़िल जाइज़ कोन्हे। अलाह जे नबी खे अर्ज़ु कयो, अलाह जे पैगम्बर सलाम हीअ 2 रकातूं मुंहिंजो फ़र्ज़ खां अॻु जूं रहियलूं हुयूं, उन करे पढ़ां पियो। अलाह जे नबी सलाम ख़ामोश रहिया। अलाह जे नबी जेकर इहो कमु जाइज़ न हुजे हा, अलाह जो पैगम्बर ज़रूरु उनखे रोकीनि हा। त इन शइ जे हवाले सां असांखे ज़हन में रखणु घुरिजे। ऐं एतिरी पाबंदी इस्लाम छो कई आहे, इन जे करे हुन इमाम जी बग़ावत न थिए। इमाम निमाज़ पढ़ाए पियो न, हाणे तव्हांखे सभिनी खे उनजे पोयां निमाज़ पढ़णी आहे। हीअ असांखे इस्लाम हिकिड़ी सोच ॾिनी आहे। असां इस्लाम जो जेको बि हुकुम आहे यादि रखी छॾियूं, दीन इस्लाम जो हुकुम उन लेवल उन जॻह ते कोन हूंदो आहे। असीं सम्झंदा आहियूं असां सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयो, इस्लाम असांखे चवे थो तव्हांखे हीउ कमु हीअं करिणो आहे। हाणे असां उहो कमु त करे छॾियो आहे, पर सची जेकॾहिं इंसानु सोचे थो हिकिड़े दिमाग़ सां त उन हिकिड़े कम में हज़ारे असांजे लाइ मैसेज ऐं सबक़ हूंदा आहिनि त हीउ कमु तव्हांखे हीअं करिणो आहे, लेकिन फलां जॻह ते तव्हांखे तरीक़ो इहो अपनाइणो आहे, फलां जॻह तव्हांखे तरीक़ो इहो अपनाइणो आहे। असीं निमाज़ पढ़ूं पिया न, निमाज़ में जिन शइ जे बारे में असांखे पाबंद बणायो आहे, जिन शइ जे हवाले सां असांखे हुकुम ॾिना विया आहिनि, हक़ीक़त हीअ आहे उन में असांजे लाइ रुॻो निमाज़ जे लेवल ते न, ज़िंदगी जे हर शोबे में असांजे लाइ भलाई भलाई आहे। सफ़नि जो सिधो करणु, सफ़ में पेर सां मिलाए करे बीहणु, इन्हनि सभिनी शयुनि में असांजे लाइ हिकिड़ो मैसेज आहे दुनिया में इत्तिहाद इत्तिफ़ाक़ सां रहण जो। त अलाह जे पैगम्बर सां असांखे जेको तालीम ॾिनी आहे न, उन में इन शइ जो वधीक ज़ोर ॾिनो आहे त इंसान जॾहिं मजमूई हिकिड़ी हैसियत आहे त हर माण्हू खे पंहिंजी मर्ज़ी सां कोन छॾियो आहे, जंहिंजी मर्ज़ीअ जी करे न। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन क़ौम खे इहो सबक़ सेखारियो आहे त तव्हां में अॻुवानी करण वारो को हिकिड़ो माण्हू ज़रूरु हुजे, पर हा उन अॻुवाण जी चूंड, उन जी जेका इंतिख़ाब थिए थो न, उन लेवल जी बि दीन इस्लाम असांखे सम्झ ॾिनी आहे। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॻुवाणी जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ानदान कोन ॾिठो आहे। इस्लाम असांखे जेको अॻुवाणी जे लाइ सबक़ सेखारियो आहे न, उन में ख़ानदान खे हैसियत कोन्हे, क़ौम खे हैसियत कोन्हे, ज़बान खे हैसियत कोन्हे, उमिरि खे बि हैसियत कोन्हे। उन में असुलु जेका हैसियत आहे न, उहा इंसान जी तक़वा ऐं इंसान जे अदल इंसाफ़ खे हैसियत आहे। चाहे उन जो ताल्लुक़ कहिड़ी बि क़ौम सां हुजे, उन जो ताल्लुक़ कहिड़े बि क़बीले सां छो न हुजे। दुनिया में केतिरा मिसाल मिली सघनि था। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जॾहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अॻुवान बनाइनि था न, उन वक़्त में केतिरा सहाबा इन क़िस्म जा मौजूद हुआ जेके माली हैसियत सां अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खां उनजो जेको मिसाल वधीक हो। अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत सां ताल्लुक़ रखण वारा बि केतिरा सहाबा मौजूद हुआ, लेकिन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सभिनी जी मौजूदगी में हिकु शख़्स जो इंतिख़ाब कयो आहे। उन में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई शयूं ॾिठियूं आहिनि। अॼु असांजे मिसाल मुआशिरे में चयो वञिबो आहे न, सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दलेरी ऐं बहादुरी जा मिसाल मौजूद आहिनि। यकीनन अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दलेरी बहादुरी आहे, लेकिन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी जुरत ऐं दलेरी ऐं बहादुरी अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां कुझु वधीक मिसाल मिली सघनि था। नबी अलैहिस्सलाम जे जॾहिं दुनिया में छॾीनि था, अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु बाक़ाइदा सभिनी जे साम्हूं ऐलान कनि था त जंहिं बि माण्हू चयो न अल्लाह जो पैगम्बर फ़ौत थी विया आहिनि, ऐं उनजो फ़ैसिलो तलवार सां कंदुसि। उन टाइम ते हौसले खे संभालणु
पंहिंजो पाण खे संभालणु ऐं हिकिड़ी क़ौम जी सही रहनुमाई करणु हिकु मुश्किल घड़ी में जेकर के शख़्स कई आहे त उहो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। बाक़ाइदा बग़ैर के टेंशन जे बग़ैर के फ़िक्र करण जे मस्जिद जे अंदरि अचनि था, सहाबा किराम खुतबो ॾियनि था ऐं क़ुर करीम जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाइनि था त अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम हिन दुनिया में हाणे न आहिनि रहिया, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी चुका आहिनि। ऐं सहाबा चवनि था अबू बकर सिद्दीक़ जेकॾहिं खुतबो ॾिनो असां ईअं सम्झो ॼण क़ुर करीम जूं आयतूं असां ॿुधियूं अॼु आहिनि, हालांकि अॻु में ॿुधंदा पिया हुआसीं पर कॾहिं एतिरो गौर कोन कयोसीं। अॼु जॾहिं मंज़र असांजे साम्हूं अची वियो आहे न त हीउ हौसलो संभालणु हिकु अॻवान जी सुठी निशानी हूंदी आहे। अलाह जे पैगंबर अहिड़े माण्हू जो इंतिखाब कयो आहे जेको ख़ामोश तबियत, सुठे मिज़ाज वारी शख़्सियत, लेकिन मुश्किल घड़ी में जल्दबाज़ी में फ़ैसिला न सोचे सम्झी करे हिकु वॾी अक़ुलमंदी दानाई सां फ़ैसिला करण जी सलाहियत अल्लाह उन अज़ीम शख़्सियत खे ॾिनी हुई। अहिड़ी तरह सां नबी अलैहिस्सलाम खां बाद में मुनाफ़िक़ केतिरा ई पंहिंजो ज़ाहिर थियनि था, जिन में कुझु माण्हुनि इहो ऐलान कयो त कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जेके अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हूंदे जाइज़ हुयूं, फ़र्ज़ हुयूं, लेकिन रसूल करीम सां वञण खां बाद में हाणे उनजी हैसियत कोन रही आहे। उन्हनि में हिकु ज़कात जो मसइलो आहे। चवणु लॻा त ज़कात जेका आहे उहा अल्लाह जे पैगंबर जे हूंदे जाइज़ हुई, हाणे असांजे लाइ जाइज़ कोन्हे। हाणे असीं बाक़ी इस्लाम जे अहकाम ते अमल कंदासूं पर ज़कात जो असां उनखे कोन था मञूं। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु उते ईअं कोन ॾिठो त माण्हू छा चवनि पिया, या हींअर ताज़ो मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो ताज़ो ॾुख जो मरहलो आयो आहे, ॾुख जी घड़ी आई आहे, न बल्कि हिन उभरंदड़ फितने ते अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला बाक़ाइदा ऐलान कयो त जेको माण्हू ज़कात जो इनकार कंदो ऐं उन सां जंग कंदुसि। जंग कंहिंसां कबी आहे? काफ़िरनि सां जंग कबी आहे। अमीर उमर अचनि था अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जो साम्हूं, अबू बकर अतुक़ातिलु नास, छा तूं माण्हुनि सां जंग कंदे? हू त कलमूं पढ़े वेठा आहिनि। अल्लाह जे पैगंबर जी हदीस आहे, जंहिं माण्हू मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह असम मिन्नी दिमाअहुम, जंहिं माण्हू कलमूं पढ़ियो आहे न उनजी खून ऐं उनजी जान जी हिफ़ाज़त असां मुस्लमान जी ज़िमेदारी हूंदी। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला चवणु लॻो इहा ई साॻी हदीस आहे। इन हदीस में अॻियां अल्फाज़नि इल्ला बिहक़िल इस्लाम, हा जेकर को इस्लाम जे हक़नि जो ख़्यालु न कंदो आहे न त उनजे खून ऐं जान जी हिफ़ाज़त असांजी ज़िमेदारी कोन्हे। मुस्लमान थिए, कलमूं पढ़े, शादीशुदा आहे, ज़िना करे थो, उनखे क़त्ल करण जो इस्लाम हुकुम ॾिनो आहे। उनजी जान जी हिफ़ाज़त असीं कोन कंदासूं। जेकर को मुस्लमान आहे, कलमूं पढ़े थो, अमल करे थो, पर कंहिंजी जान जो क़ातिल आहे, इस्लाम चवे थो त उनखे क़त्ल करे उनजी जान जी हिफ़ाज़त कोन कबी आहे। हिकु माण्हू चोर आहे, चोरी करे थो, चोरी साबित थिए थी, इस्लाम चवे थो हथु कटियो, उनजे खून जी उनजे माल जी हिफ़ाज़त कोन कबी आहे शइ। त चवणु लॻो ज़कात इस्लाम जो हक़ आहे, जेको इस्लाम जे हिन हक़ जो इनकार कंदो आहे न उन सां लड़ाई कंदुसि। वरी ऐलान करे थो, चवे थो तव्हां ज़कात जी आम ॻाल्हि जी ॻाल्हि करियो था, पर अल्लाह जे पैगंबर जे दौर में जेकर को माण्हू उठ काहे ज़कात लाइ ॾींदो हो, उन उठ सां गॾु जेको ॾाण ॾींदो हो न, ॾाण जी रसी जी कहिड़ी हैसियत आहे। जेकॾहिं हींअर को माण्हू लव मनअऊनी क़ालन, हींअर को माण्हू ॾाण जेतिरी ज़कात ॾियण जो बि इनकार कंदो ऐं उन सां बि जंग कंदुसि। तव्हां सम्झो त आउं मुकमल ज़कात न ॾियण वारे सां लड़ाई कोन कंदुसि, मुकमल ज़कात ॾिए थो, लेकिन एतिरो बि जेकर को माण्हू इनकारी आहे न ऐं उन सां बि जंग कंदुसि। इहो मुश्किल घड़ी में अमीर उमर रज़ी अल्लाह तआला ॾिसे थो, चवणु लॻो त मूं ॾिठमि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी यकीन आहे। पोइ उन वक़्तु मूंखे यकीन थी वई क़द शरह अल्लाहु सदर अबी बकर, अल्लाह ताला अबू बकर जो सीनो खोले छॾियो आहे। अॻियां साॻी सहाबा तबसरो कनि था त वक़्तु असांखे ॿुधायो, बाक़ाइदा टाइम ते शइ साबित थी त अबू बकर सिद्दीक़ जो फ़ैसिलो सही हो। अबू बकर जेकर इहो ऐलान न करे हा न त फितना ज़ाहिर थियनि हा, हिकिड़े क़िस्म जो इंतिशार पकड़ी वञे हा त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिखाब कहिड़े माण्हू जो कयो आहे। अल्लाह जे नबी ख़ानदान कोन ॾिठो आहे, हाणे जो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जो ख़ानदान हिकिड़ी हैसियत हुई, लेकिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी क़ौम बिरादरी कोन ॾिठी आहे, हिकु शख़्सियत जो इंतिखाब कयो आहे, उन में अल्लाह जे नबी क्वालिटी चेक कई आहे त हिन में कहिड़े क़िस्म जी क्वालिटी आहे। क़ौम खे संभालण जे हवाले सां अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अल्लाह ताला उहे सलाहियतूं ॾिनियूं हुयूं। मुश्किल घड़ी में हिकु दलेरी बहादुरी सां जुरत सां बाक़ाइदा मुक़ाबिलो करण जी सलाहियत अल्लाह ताला अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ॾिनी हुई ऐं उन थोरे टाइम जे अंदरि उन्हनि सभिनी उभरंदड़ फितननि खे बंदि करे छॾियो, जेके जिन जूं सोचूं इहो हुयूं त अल्लाह जे नबी खां पोइ असां पंहिंजो निज़ाम हलाईंदासूं। त इस्लाम अॻुवाणी जो असांखे सबक़ु सेखारियो आहे। कंहिं बि क़ौम, कंहिं बि क़बीले, कंहिं बि जमायत ऐं टोले जी अॻुवाणी कंहिं फ़र्द जे हवाले हुजे, पर उन जी सुञाणप, उन जी चूंड, उन जे इंतिखाब में बि इस्लाम असांखे रस्तो सेखारे छॾियो आहे। पर
पर अफ़सोस इन शइ जो आहे अॼु असां मुस्लमान उन लफ़्ज़ खे इस्तेमालु न करियूं था। उहे ई साॻी लफ़्ज़ आहिनि, उहे साॻी शयूं असां वटि आहिनि, पर निज़ाम सॼो असांजो चेंज आहे, निज़ाम सॼो असांजो तब्दील आहे। उन निज़ाम जे अंदरि असीं अहिड़ो त जकड़िजी विया आहियूं जो उन मां निकिरणु असांजे लाइ नामुमकिन त न बल्कि मुश्किल तरीन ज़रूरु आहे, मुश्किल तरीन ज़रूरु आहे। उन माहौल में असां मंझां हर माण्हू खे घटि में घटि पंहिंजो पाण खे संभालणु घुरिजे। ॾिसो न, हिकिड़ो असां वटि जुमूरी निज़ाम आहे। हाणे जुमूरी निज़ाम त इस्लाम जे बिल्कुलु एंटी आहे। इस्लाम में छो त इंसान खे तोरियो वञिबो आहे, ॻणिबो कोन्हे, शुमार कोन कबो आहे। ऐं जुमूरियत में इंसान जो वज़न कोन थींदो आहे, उन में इंसान खे शुमार कबो आहे, बाक़ाइदा तइदाद जेको शुमार कबो। इस्लाम चवे थो तव्हां शख़्सियत जो वज़न ॾिसो। हिकु उहो माण्हू आहे जेको पंहिंजी लेवल रखे थो, का बि शख़्सियत दीन जे हवाले सां हू पंहिंजी हिकिड़ी हैसियत रखे थो। ऐं ॿियो उहो माण्हू आहे जेको बिल्कुलु मेंटल आहे, चरियो आहे। हाणे इस्लाम ॿिन्ही खे बराबरि त कोन कयो, हुनजो अक़िल ऐं सम्झ ऐं फ़ैसिलो, हू चवे थो मुंहिंजे लाइ हीउ माण्हू सुठो आहे, हिकु मेंटल ऐं चरियो माण्हू चवे थो मुंहिंजे लाइ हीउ माण्हू सुठो आहे। ॿई बराबरि त कोन थिया न, जुमूरियत में ॿई बराबरि आहिनि। ऐं या तव्हां जे करे दीन ऐं बेदीनी खे छॾे करे आम तव्हां माहौल में अचो न, आम माहौल में अचो। हिकु दुनिया जो लिखियलु पढ़ियलु शख़्स आहे, उहो पंहिंजे पाड़े खे, महले खे, शहर खे तरक़ी ॾियणु चाहे थो। ऐं ॿियो उहो माण्हू आहे जंहिंजो ईअं सम्झो त ज़िंदगी हुनजी चोरी में, गुनाह में, ज़ुल्म में, ज़्यादती में गुज़रे थी। ऐं उहो माण्हू ईअं सम्झे थो त पंहिंजो इज़त हुन वटि का बि शइ कोन्हे। हाणे इस्लाम चवे थो जंहिं माण्हू जी सोच वसी आहे, उहो चवे थो त आउं पंहिंजी अॻुवाणी अहिड़े माण्हू खे ॾियां जेको असांजे अंदरि माना दीनी सोच खे छॾे करे बि माण्हू ॾिसे थो त असांजे इलाइक़े में अमन अची वञे, हीअ शइ थी, हीअ चोरी, नशो, शराब ख़तमु थी वञे। पर जंहिं माण्हू जी सोच ग़लति आहे न, उहो त इन शइ खे कोन चाहींदो न। दीन इस्लाम ॿिन्ही जी सोच खे बाक़ाइदा चेंज कयो आहे, फ़र्क़ु रखियो आहे। पर असां जेको निज़ाम आहे, जुमूरियत चवे थी त हिकु मेंटल चरे माण्हू जे वोट जी पोइ हैसियत आहे। हिकु वॾी लेवल जो आलम दीन हुजे, को स्कॉलर हुजे, को लिखियलु पढ़ियलु शख़्स हुजे, को दुनिया जो मञियल शख़्सियत हुजे, उन जे वोट जी हैसियत हिकिड़े आम माण्हू जे वोट जी हैसियत उहा बराबरी हूंदी आहे। इहा शइ हिकिड़ो निज़ाम ई अलॻि आहे। पर जेकॾहिं इहे निज़ाम जे वर असां ईअं चढ़ी विया आहियूं जो असां मंझां हर माण्हू इन निज़ाम खे तब्दील कोन थो करे सघे न, असांजे वस में कोन्हे। घटि में घटि असां पंहिंजो पाण खे तब्दील करियूं, पंहिंजो पाण खे तब्दील करियूं, पंहिंजो पाण में असीं इनक़िलाब आणियूं। असां वटि थींदो छा आहे, असीं वेही करे तबसरो कंदा आहियूं वॾी लेवल जो, वॾी लेवल ते। उहा मुल्क में करप्शन आहे, मुल्क जो निज़ाम सही कोन थो हले, फलां सियासतदान करप्शन करे थो, फलां सियासतदान करप्शन करे थो, फलां ऑफिसर आयो आहे उन हेतिरी करप्शन कई आहे। भला आउं सोचियां, आउं जेकॾहिं वेही तबसरो कंदुसि कंहिं बि कचहरी में वेही करे, छा मुंहिंजे न तबसरे करण सां को इनक़िलाब त कोन ईंदो न, का तब्दीली त कोन ईंदी न। आउं पंहिंजो पाण खे तब्दील करियां, ऐं पंहिंजो पाण खे तब्दील करियां। हक़ीक़त हीअ आहे, असांजो जेको मुआशिरो आहे न, इन मुआशिरे में करप्शन खां, ज़ुल्म खां, ज़्यादती खां, चोरी खां बचियल सिर्फ़ु 1 या 2% माण्हू आहिनि। बाक़ी तक़रीबन 98%, 97, 98% माण्हू जेके आहिनि उहे इन्हनि शइ जे वर चढ़ियल आहिनि। हिकिड़ो नंढड़ो तव्हां मिसाल वठो न, असां वटि आम ग़रीब माण्हू वेही करे तबसरो कंदा आहियूं त भाउ फलां ऑफिसर आहे, उहो ज़ुल्म करे थो, उहो पंहिंजी ज़ुल्म ऐं करप्शन जी इफ़्तिदा कॾहिं खां करे थो। उहो सुबुह जो 10 बजे 11 बजे पंहिंजे ऑफिस में अचे थो, उनखां पोइ पंहिंजे ज़ुल्म या करप्शन या कंहिं बि क़िस्म जे इब्तिदा करे थो। पर असांजो आम जेको ग़रीब माण्हू आहे न, 12 ॾींहं सां हुनजो तालुक़ु आहे, उहो करप्शन जी इब्तिदा करे थो सुबुह जो फजर खां बि अॻु में। आम असांजे 12 ॾींहं जे माण्हू जो तालुक़ु माल सां आहे। सुबुह जो सवेरे माल मेड़े थो, खीर ॾुए थो, खीर में पहिरीं पाणी मिलाए थो। मन अञा जंहिं ऑफिसर ते, जंहिं सियासतदान ते असीं आङुर जो इशारो करियूं पिया, उहो अञा पंहिंजी निंड में सुतल आहे। असां त उन ज़ुल्म जी इब्तिदा उनखां अॻु में करे छॾी आहे न। जॾहिं आउं पाण इन शइ खां बचियल न आहियां त पोइ ॿिए ते तनक़ीद करण खां पहिरीं पंहिंजो पाण खे तब्दील करियां। हर इंसान, अलाह ताला क़ुर करीम में बाक़ाइदा इन क़िस्म जो ऐलान कयो आहे त इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन, अलाह ताला कंहिं क़ौम खे तब्दील एसिताईं कोन कंदो आहे जेसिताईं उहे पंहिंजो पाण खे तब्दील न कनि। हमेशह इनक़िलाब इंसान जो पंहिंजो पाण खां शुरू थींदो आहे। जॾहिं इंसान पंहिंजो पाण खे चेंज कंदो आहे न, त लाज़मी आहे उन इंसान जी ॻाल्हि बि असरु कंदी, उहो ॿियनि जे लाइ बेतौर आइडियल बि थींदो। असां पंहिंजो पाण में इनक़िलाब आणियूं, पंहिंजो पाण जी सोच तब्दील करियूं, पंहिंजी ज़हनियत तब्दील करियूं। बाक़ी जेको माहौल आहे उन माहौल जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे उन माहौल में फिट करण खां जेतिरो थिए न, ओतिरो माण्हू पंहिंजो पाण खे बचाए। असां वटि हिन वक़्तु ख़ुशूसन सियासत जे नाले सां आम माण्हुनि जी ॻाल्हि कजे थी। आम माण्हुनि वटि असां केतिरनि ई गुनाहनि जे वर चढ़ी वेंदा आहियूं, पर करे सोचींदा कोन आहियूं त
त हिननि जो आख़िरी अंजाम छा थींदो। असां वटि मिसाल तौर ते हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु पंहिंजी जमायत, पंहिंजी पार्टी, पंहिंजी क़ौम हूंदी आहे। यादि रखी छॾियो, हीउ फलां शख़्स मुंहिंजी क़ौम जो आहे, ग़लति चवंदो सही चवंदो ऐं इन जे पोयां हलंदुसि। फलां शख़्स मुंहिंजी पार्टी जो आहे, दीन इस्लाम असांखे इन जे बिल्कुलु उबतड़ चयो आहे। पंहिंजो हुजे ग़लति हुजे उनखे ग़लति चइबो आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जे साम्हूं, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पंहिंजे चाचे जो मसइलो अचे थो, अबू तालिब जो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ॿुधायो बाद में? माना जॾहिं अबू तालिब अलाह जे पैगम्बर जी सोच ते सही न हलियो न, ग़लति जॾहिं रस्ते ते अची वियो, अलाह जे नबी फरमायो त अलाह ताला मुंहिंजे चाचे खे जहन्नम जी जुती पाराई आहे, जंहिंजे करे उनजो दिमाग़ टेके पियो। क़ौम जो, ख़ानदान जो अलाह जे नबी कोन खेल फिर कयो। होॾां हिकु ग़ुलाम आहे बिलाल रज़ी अलाह ताला अन्हु, जंहिंजो ताल्लुक़, जंहिंजो कबीलो हबश इलाइक़े सां ताल्लुक़ रखिजे थो, विकिणी करे अचे थो मके में। रसूल करीम फरमाइनि था त बिलाल, तुंहिंजे हलण जो आवाज़ मूं जन्नत में ॿुधो अथनि। हीअ एज़ाज़ अलाह जे नबी सां छा ॿुधायो आहे? माना हिकिड़ो इंसान पंहिंजी क़ौम, बिरादरी, पार्टी, जमायत, इन्हनि शयुनि खे हक़ ऐं बातिल न सम्झे, सुठे खे सुठो, ख़राब खे ख़राबु चवणु, हीउ माण्हू पंहिंजे पाण में सलाहियत पैदा करे। असांजी मौजूदा सियासत में आम असांजे माण्हू जी ॻाल्हि करियूं था, असां इन शइ खां थोरो हटंदा आहियूं। अहिड़े तरह सां असां वटि इन माहौल में हिकु क़ौमियत अची वेंदी आहे, क़ौम, बिरादरी। हालांकि दीन इस्लाम सभ खां पहिरीं जेको बुत टोड़ियो आहे न, उहो क़ौमियत जो बुत टोड़ियो आहे। पंजाब वाह मुंहिंजी क़ौम जो आहे, असबियत, इन शइ ॾे इस्लाम बाक़ाइदा जेको सो मुखालफ़त कई आहे, बाक़ाइदा। रसूल करीम सां जॾहिं मदीने में अचनि था, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाईचारो क़ाइमु कयो आहे, जेको ख़ानदान जो कोन्हे, कबीले जो कोन्हे, जेके पाण में अलॻि क़ौमूं हुयूं, अलॻि कबीला हुआ, पाण में जॾहिं जहिड़ा हुआ, अलाह जे नबी उन्हनि खे सगनि भाइरनि खां वधीक जेको सो महबूब करे छॾियो आहे। इस्लाम असांखे इन जे क़िस्म जो हुकुम ॾिनो आहे न। अलाह ताला क़ुरान करीम में फरमायो त जेके मुस्लमान आहिनि उहे पाण में हिक ॿिए जा भाइर आहिनि, ऐं पाण में अलाह ताला फरमायो त इन्हनि खे असां कबीलनि में तक़सीम कयो आहे, इन्हनि जूं क़ौमूं कयूं आहिनि, इन जे करे वजानलाकुम शूबो क़बाइल तारफ़ू, हिक ॿिए जी सुञाणप जे लाइ। बाक़ी का बि क़ौम, को बि कबीलो, का बि ज़ात बरतरी नथी रखे, छो त फरमाए इन अक्रमकुम इंदल्लाह अतकाकुम, अलाह वटि इज़त वारो उहो जेको मुत्तकी हुजे, मुत्तकी हूंदो, क़ौम कहिड़ी सां बि ताल्लुक़ हूंदो, उहो अलाह वटि मुअज़्ज़ज़ आहे। जेकर मुत्तकी न आहे, नबी जो पीउ हुजे, पैगम्बर जो पुटु हुजे, पैगम्बर जी घरवारी हुजे, पैगम्बर जो चाचो हुजे, रब उनजो कंहिं बि क़िस्म जी का गर्ज़ कोन कढी आहे। अलाह ताला उनजो ठिकाणो जनम, केतिरा मिसाल क़ुरान करीम में पिया आहिनि। माना अलाह ताला फरमाए त क़ौम ऐं ज़ात ऐं कबीले जी का हैसियत कोन्हे, असर तक़वा, अख़लाक़ ऐं किरदार जी हैसियत आहे। अहिड़ी तरह सां इन साॻी माहौल में असां वटि तक़रीबन इन साॻी शइ जे करे अक्सर मुस्लमान असांजे इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वेंदा आहिनि। हक़ीक़त हीअ आहे त इख़्तिलाफ़ जेका शइ आहे उहा सुठी शइ कोन्हे। पंहिंजनि सां विढ़णु, पंहिंजनि सां फिटाइणु, पाड़े वारनि सां इख़्तिलाफ़ रखणु, इहे शयूं त इस्लाम असांखे हर लेवल ते इन शइ खां मने कई आहे न। तव्हांजो जॾहिं इंसान जा अमल हर हफ़्ते मथे वञनि था न, उन्हनि ॿिनि माण्हुनि जा अमल मथे कोन था वञनि जेके पाण में दुनिया जे मक़सद ख़ातिर नाराज़ आहिनि। अलाह जे नबी फरमाईंदा त ला यहिलु लिमुस्लिमिन अन यहजुर अख़ाहु फ़ौक़ सलासिन, 3 ॾींहंनि खां मथे नाराज़गी रखणु, ॻाल्हि ॿोल्हि छॾे ॾियणु, तालुकात ख़तमु करणु जाइज़ कोन्हे। पर जेकर इन क़िस्म जो को अमल करे थो, मरी वञे थो, उन इंसान जो ठिकाणो जहन्नम थी थो वञे। ॾिसो न, असां वटि सालनि जूं साल सिर्फ़ु इन जे करे जहिड़ो हूंदो आहे त हिन माण्हू, हीउ माण्हू मुंहिंजी पार्टी जो कोन्हे। जॾहिं पार्टी हिकु थी वञे थी, उहे सभई इख़्तिलाफ़ ख़तमु थी वञनि था। इहा शइ न हुजणु खपे। सियासत पंहिंजी जॻह ते आहे, कंहिं बि जेको बि कैंडिडेट उम्मीदवार तव्हांखे पसंदि आहे पंहिंजी जॻह ते आहे, पर उन जे करे पंहिंजनि सां इख़्तिलाफ़, पंहिंजनि सां फिटाइणु, पाड़े वारनि सां जहिड़ा करणु, झगड़ा करणु, हिन शइ खां असांखे बचणु खपे। हीअ इलेक्शनूं आहिनि, हीअ सियासतूं आहिनि। अॼु इलेक्शन आहे, सुभाणे माहौल ख़तमु थी वेंदो, लेकिन असांखे ज़िंदगी पंहिंजनि सां गुज़ारणी आहे। असांजो मिसाल इन क़िस्म जो हुजणु खपे जो असांजे मरण खां पोइ असांखे पंहिंजा गवाही ॾिने न। अलाह जे नबी फरमाईंदा खैरुकुम खैरुकुम लिअहलिही व अना खैरुकुम लिअहलिही, भलो उहो माण्हू आहे जंहिंजे पंहिंजा माण्हू भलाई जी गवाही ॾियनि। दुनिया वारा तव्हांखे मूंखे सुठो चई सघनि था, लेकिन पंहिंजा फैमिली मेंबर्स, पंहिंजो पाड़ो, पंहिंजो महलो जॾहिं तव्हांखे मूंखे सुठो चवे न, त उहो इंसानु सुठो आहे। हमेशह इहा सोच असांखे रखणु घुरिजे। अहिड़ी तरह सां असां गैर शहरी कमनि खां बचूं। असांजो माहौल अजीब हूंदो आहे, हर माण्हू इन क़िस्म जो ॻाइणु वॼाइणु, फुज़ूल ख़र्ची, फुज़ूल शयूं, इन्हनि शयुनि खां असीं बचूं। ऐं अजीब हिकिड़ो असांखे फ़लसफ़ो नज़र ईंदो आहे जॾहिं ॻाल्हि ईंदी दीन जी न, इस्लाम जी। रमज़ान शरीफ़ जे महीने में तव्हां ॾिसो, असांजा अजीब अजीब स्कॉलर जेके हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त बाबा रमज़ान जे महीने में तव्हां इन फलां जेको सो मस्जिद में हेतिरी इफ़्तारी करायो था, इन खां बहितर न आहे तव्हांखे ग़रीब खे खाधो ॾेई छॾियो। फलां मस्जिद ते हेतिरो ख़र्चु थियो आहे, इन मस्जिद जे ख़र्च खां बहितर न आहे तव्हांखे ग़रीब खे ॾेई छॾियो। फलां जॻह ते तव्हां हीउ कमु कयो आहे, इन खां बहितर न आहे तव्हांखे ग़रीब जो अहसासु करियो।
पर हींअर तव्हां इलेक्शन जे टाइम ते कंहिं बि हिकु स्कॉलर जो अहिड़ो को जुमिलो तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं कंहिं चयो आहे हेतिरनि झंडनि खां बहितर न आहे तव्हां माण्हू जेको सो ग़रीबनि खे लिबास तव्हां विरायो, हेतिरो आम लंगर खां बहितर न आहे तव्हांखे ग़रीबनि मिसकिननि खे वञी उनजी हेल्प करियो, तव्हां हेतिरो आम ख़र्च करण खां बहितर न आहे तव्हांखे ग़रीबनि मिसकिननि जी वञी मदद करियो, हेल्प करियो, पर इन तरफ़ असांजो ज़हन कोन हूंदो, ध्यानु कोन वेंदो आहे। तंहिं करे इहे शयूं जेके हूंदियूं आहिनि फज़ूल हूंदियूं आहिनि। आख़िरी शइ तव्हांखे ॿुधाई आहे, असां इन माहौल में शिरकिया नारे खां शिरकिया जुमिलनि खां असांखे बचणु घुरिजे। इंसान पंहिंजी तौहीद इहा असांजी सुञाणप आहे, असांजी सुञाणप अलाह जी ज़ात सां मोहबत आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जंग जो माहौल अचे थो ऐं मुशरिक अलाह जे नबी जे साम्हूं अचनि था, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताना ॾियनि था, तव्हां कमज़ोर आहियो, तव्हां हाराए विया आहियो, तव्हांजो नबी हिन क़िस्म जो आहे। लेकिन अलाह जे नबी सहाबा खे चवंदा कंहिं बि क़िस्म जो तव्हां जवाबु न ॾियो, सभु सहाबा ख़ामोश आहिनि। तेसिताईं हिकिड़ो मुशरिक नारो हणे थो, ओलो हुबुल, यानी उनजी माना असीं सिंधी में करियूं न त हुबुल ज़िंदाबाद, हुबुल उनजे बुत जो नालो हो, त अलाह जे नबी फरमाया हाणे तव्हां जवाबु ॾियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई उनजा ताना बर्दाश्त कया, पर जॾहिं ॻाल्हि अक़ीदे जी न अलाह जे नबी बर्दाश्त कोन कयो। पर मैं हाणे तोखे जवाबु ॾियणो आहे, हुन रब जी ज़ात खे ललकारियो आहे, शिरकिया नारो हयो आहे, उन शिरकिया नारे जो जवाबु तव्हांखे सहाबा खे ॾियणो पवंदो। तंहिं करे इन क़िस्म जे असीं नारनि खां असीं बचूं जंहिंमें बाक़ाइदा शिरकिया नारा अचनि था। त इहे चंद शयूं जेके आहिनि असांजे मौजूदा माहौल सां ठहिकंदड़ हुयूं, इहे तव्हांजे साम्हूं रखियूं। अलाह ताला तव्हां ऐं सभिनी खे सम्झ नसीब फरमाए। त उनजे अंदरि मूं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी शइ इहा रखी त इस्लाम असांखे गॾिजी रहण जो, इत्तिफ़ाक़ इतिहाद सां रहण जो सबक़ु सेखारे थो। इस्लाम असांखे इहा ई सम्झ ॾिनी आहे त तव्हां जंहिं बि इलाइक़े में रहो था, जंहिं बि गिरोह में तालुक़ु आहे, तव्हांजो अॻुवाण हिकिड़ो हुजणु खपे, तव्हांखे उन जी पोयां हलणो आहे ऐं उन अॻुवाण जे मथां बि ज़िमेदारियूं आहिनि त पंहिंजी क़ौम जे रिआए जो ख़्यालु कंदो। अलाह जे नबी एसि ताईं ॿुधायो त जेकॾहिं को माण्हू इन हालत में फ़ौत थिए थो, जेके अलाह ताला खे क़ौम जी अॻुवाणी ॾिनी आहे ऐं पंहिंजी क़ौम खे दोखे में रखे थो, अलाह उनजे मथां जन्नत खे हराम चई छॾियो आहे। सही बुखारी जी रिवायत आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लेवल ते उन अॻुवाण खे पाबंद कयो आहे त उहो पंहिंजी क़ौम जो ख़्यालु कंदो, पंहिंजी क़ौम जो हिकिड़ो ख़ादिम जी हैसियत ज़िंदगी गुज़ारींदो। ऐं उन अॻुवाण जी चूंड जे लाइ जेको इस्लाम असांखे रस्तो ॾेखारियो आहे न, उहो रस्तो आहे हिकु तक़वा, अख़लाक़, किरदार ऐं सलाहियतूं। ऐं उन खां पोइ जेको मौजूदा निज़ाम आहे अॻुवाण जी चूंड करण जे लाइ, सियासी निज़ाम आहे, उन निज़ाम में, उन माहौल में असां घटि में घटि पंहिंजो पाण खे अख़लाक़ियात जे हवाले सां पंहिंजो पाण खे हिकिड़ो बहितर रखूं। इन्हनि शयुनि में बजाए घणो इंटरफियर थियण जे, ठीकु आहे तव्हांखे जेको बि अॻुवाण पसंदि आहे उहो हर कंहिं पंहिंजी चॉइस आहे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर घटि में घटि एतिरो थोरो सोच रखूं पंहिंजे पाड़े वारनि सां, पंहिंजनि सां, बिरादरी वारनि सां पंहिंजी हैसियत न घटायोसीं, उहो पंहिंजे लेवल रहणु खपे ऐं शिरकिया नारे, शिरकिया जुमिलनि खां असांखे बचणु खपे। इन खां सवाइ बाक़ी बि काफ़ी सारियूं शयूं आहिनि। अलाह ताला असांखे उन्हनि सभिनी ख़ुराफ़ात खां बचाए। अलाह ताला असांखे हक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला असांखे हक़ बयानु करणु ऐं उन ते पहिरीं पाण खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।